कंबर खां गुलज़ार अमन चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर शहर में चोरियूं, धाड़ा ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ जमात इस्लामी ज़िले कंबर शहदाद कोट तरफ़ां बस स्टैंड कंबर खां हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां नारेबाज़ी कंदा कंबर मीरू ख़ान रोड एसएसपी ऑफिस भरिसां धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते हाफ़िज़ नसरुल्लाह चन्नो, हाफ़िज़ मंसूर अली अबड़ो, अब्दुल मजीद सुमरो, डॉक्टर इम्तियाज़ अली शेख समेत ॿियनि चयो त कंबर शहर अंदरि अमन जो पखी उॾामी वियो आहे। चोरियूं, धाड़ा, फुरूं, क़बीलाई झेड़नि में रोज़ जो इज़ाफ़ो थींदो पियो वञे, पर पुलिस अघु निंड सुतल आहे। अमन अमान केयर कराइण में एसएसपी मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। हुननि वधीक चयो त जॾहिं खां नओं एसएसपी मुक़ररु थियो आहे, उन खां ॾोहनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हुन वधीक चयो त 7 ॾींहं अॻु फुरूं 16 सालनि जे ज़ीशान जतक खां मोटरसाइकिल फुर दौरान गिरड स्टेशन भरिसां मुज़ाहिमत ते हुनखे ॾींहं ॾिठे जो क़त्ल करे मोटरसाइकिल फुर करे भॼी विया हुआ, जंहिंजो एसएसपी कंबर शहदाद कोट साजिद अमीर संदोज़ोई 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती हुई, पर हिकु हफ़्तो गुज़री हो चुको आहे। पोइ बि पुलिस कातिल गिरफ़्तार करण में नाकाम थी चुकी आहे। हुन मुताबिक़ त ज़ीशान जतक जे कातिलनि खे गिरफ़्तार करे शहर अंदरि अमन अमान बहाल कराए वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो।